मां सां गॾु नाज़िया मीर। नाज़रीन, वज़ीर आज़म पाकिस्तान शहबाज शरीफ़ साहब मुल्क के दरपेश मुआशी चैलेंजिस जो एतराफ़ कंदे चयो आहे त कर्ज़नि जो पहाड़ आहे मुल्क मथां, असीं पघारूं बि हिन वक़्तु कर्ज़नि मां ॾियूं पिया। आख़िर केसि ताईं असां कर्ज़नि में ज़िंदगी गुज़ारींदासीं? जेकॾहिं कर्ज़नि मां निकिरणो आहे त पोइ गॾिजणो पवंदो ऐं इस्तेहकाम जे लाइ कोशिशूं वठणियूं पवंदियूं, न त ही जेका सूरत हाल आहे हिन में ग्रोथ जो को ऑप्शन असां वटि कोन्हे। अॼु नाज़रीन जेका टैक्स जे हवाले सां हिकु तक़रीब हुई, टैक्स ॾींदड़नि खे एज़ाज़ी सफ़ीर बणाइण ऐं ब्लू पासपोर्ट ॾियण जो ऐलान पिणु कयो वियो आहे ऐं ॼाणायो वियो आहे त जेके टैक्स ॾींदड़ आहिनि उहे क़ौमी हीरोज़ आहिनि ऐं मुल्क जी जेकॾहिं तरक़ी आहे उन में उन्हनि जो अहम किरदारु आहे। असांखे हिन नंबर खे अञा वधीक वधाइणो आहे, स्ट्रेंथन करिणो आहे। समूरो फोकस हिन वक़्तु असांजो इन ते आहे त मुल्क खे कंहिं तरीक़े सां मुआशी तौरु असीं पाण भरो करे सघूं। अॼु नाज़रीन तक़रीब खां पोइ शहबाज शरीफ़ साहब ऐं सदर आसिफ़ ज़रदारी विच में मुलाक़ात बि थी आहे। उन मुलाक़ात दौरान बि जेके मुल्क के दरपेश चैलेंजिस ऐं मसइला आहिनि उन्हनि खे गॾिजी करे हल करण जो अज़म वरजायो वियो आहे। ॿिए पासे नाज़रीन असां ॾिसूं था त हिकिड़े पासे ही सूरत हाल आहे, हुकूमत ॼाणाए पई त समूरो फोकस असांजो हिन वक़्तु मुल्क खे जेके मसइला आहिनि उन्हनि खे हल करण में आहे। पर छा इन्हनि समूरनि ॾुखियनि फ़ैसिलनि जो, इन्हनि समूरनि जेके मामरा या पॉलिसीज़ असांखे नज़र अचनि पियूं, छा उनजो भार समूरो अवाम खे बर्दाश्त करिणो पवंदो? असां ॾिठोसीं गुज़िरियल ॾींहुं बिजलीअ खां पोइ गैस बम अवाम मथां उछलायो वियो ऐं उनखां सवाइ रमज़ान जो महीनो हलंदड़ आहे, महांगाई जो हिकु तूफ़ान आयल आहे ऐं उहो केसि ताईं इहे सिलसिलो हलंदो उन हवाले सां बि को बयानु को मामिरो साम्हूं न पियो अचे। उन हवाले सां बि ज़रूरु ॻाल्हाईंदासीं, हुकूमत खां पुछंदासीं। ॿिए पासे असां ॾिसूं था त पॉलिटिकल फ्रंट ते जेके डेवलपमेंट्स नज़र अचनि पियूं, ईद खां पोइ एहतजाजी तहरीकूं हलाइण जो ऐलान अॻी पार्टियूं करे चुकियूं आहिनि, पर हाणे उन में कुझु डेवलपमेंट साम्हूं अचनि पियूं। ख़ासि करे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ अॼु ऐलान कयो आहे त बानी PTI जी आज़ादीअ जे लाइ KPA खां वॾे जलसे जो आगाज़ कयो वेंदो आहे। उनखां पोइ ॿिया बि जलसा कया वेंदा। तव्हांखे ज़रूरु इहो बि यादि हूंदो त असद कैसर साहब पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो सीनियर अॻवान आहिनि, उहा इहा ॻाल्हि पिणु करे चुका आहिनि त हाणे कंहिं बि मर्ज़ीअ खे या कंहिं ताक़त खे असां पंहिंजे मथां मुसलत थियणु न ॾींदासीं। हाणे जलसनि वारे मामले खे असीं पंहिंजी मर्ज़ीअ मूजिबि कंदासीं। त हीअ मामला कहिड़े रुख ॾांहुं अॻियां वधंदा उन ते अॼु के प्रोग्राम में तफ़सीली गुफ़्तगू कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उनजो तारो मां सां कराईंदसि। मूंखे जॉइन कयो आहे जो कि प्रोग्राम में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी MNA आहिनि शाज़ी सोबिया साहिबा, मूंसां गॾु वीडियो लिंक ज़रिए जो कि प्रोग्राम जो हिसो आहिनि। असलम गौरी साहब आहिनि नाज़रीन, तर्जुमान आहिनि JUI पाकिस्तान जा, मूंसां गॾु जो कि प्रोग्राम जो हिसो आहिनि। लाल माली साहब पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा सीनियर अॻवान आहिनि, वीडियो लिंक ज़रिए जो कि प्रोग्राम जो हिसो आहिनि। ऐं सोरठ थेबो साहिबा मुस्लिम लीग नून जी सीनियर अॻवान आहिनि, उहे बि प्रोग्राम जो हिसो आहिनि। मां सभिनी खे भलीकार, मां सभिनी जी महिरबानी, मां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो ऐं अव्हां खां आगाज़ कंदसि। शाज़ी सोबिया साहिबा, मुंहिंजो आवाज़ु जेकॾहिं मां ताईं पहुचे थो, अव्हां खां गुफ़्तगू जो आगाज़ कंदसि। इहो त ॿुधायो आहे वज़ीर आज़म साहब त हीअ जेका समूरी सूरत हाल आहे ॾुखी सूरत हाल आहे, ॾुखिया फ़ैसिला वठणु अंटर आहे, पर हिननि ॾुखियनि फ़ैसिलनि में जेको भार ईंदो ॾुखियनि फ़ैसिलनि जो, उहो छा समूरो अवाम मथां किरंदो जेको असां ॾिसंदा अचूं पिया गुज़िरियल केतिरे ई ॾींहंनि खां, या उन में अवाम हुकूमत बि पंहिंजो को शेयर कंदी? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। थैंक यू नाजिया। जीअं तव्हां पहिरें पंहिंजे इंट्रो में ई ॿुधायो त हिन वक़्तु जेकी सिचुएशन आहे, न सिर्फ़ु मुआशी सिचुएशन, सियासी सिचुएशन ऐं सिक्योरिटी सिचुएशन हिन वक़्तु इलाही गंभीर आहे ऐं उन में असांखे अहिड़ा फ़ैसिला वठणा पवंदा जेके इलाही मुश्किल फ़ैसिला बि हूंदा, सख़्तु फ़ैसिला बि हूंदा। इन में न सिर्फ़ु अवाम जे मथां बोझ, पर मां सम्झां थी त इन जो सभ खां वधीक जेको आहे असांखे एलीट क्लास या जेके असांजा अशराफिया आहे उन्हनि जे मथां असांखे इन जो करणु घुरिजे। छो त इहे फ़ैसिला जेके आहिनि, जीअं तव्हां ॾिठो त IMF बि इन शइ में छो त टैक्स जेके आहिनि उहे वधायो ऐं उनखां अलावा जेके शर्तूं उन्हनि रखियूं आहिनि उहे इलाही ॾुखियूं शर्तूं आहिनि, पर कोशिशि इहा ई हूंदी त अवाम जे मथां घटि खां घटि बोझ पवे ऐं असां जेको बोझ आहे उहो असां पंहिंजे अशराफिया जे मथां या एलीट क्लास जे मथां विझूं। जीअं त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जिन पंहिंजी पहिरीं स्पीच में इहो चयो हुयो त कुझु अहिड़ियूं वज़ारतूं आहिनि जिन जो जेकॾहिं तव्हां ख़तमु करे सघो था या उन्हनि जे कंहिं ॿी वज़ारत में ज़म करे सघो था, त इहो फ़ैसिलो बि करणु ज़रूरी आहे त असां घटि खां घटि काबीना हुजे ऐं घटि खां घटि जेके आहिनि वज़ारतूं हुजनि, जेके बोझ जेको इन्ही जो बि अवाम जे मथां पए थो त उहो बि घटि थी वेंदो। ऐं इनशाला मुश्किल हालात आहिनि ऐं कोशिशि इहा ई हूंदी त असां
बेहतर में परफॉर्म करे, आवाम जे मथां घटि बोझ विझूं। ठीक, पर शाज़ी साहिबा अॼु जेके मुख़्तलिफ़ फ़ैसिला असां ॾिठासीं हिननि गुज़िरियल 20 ॾींहंनि अंदरि ॿ वॾा फ़ैसिला वरिता विया, इरसा जी सरबराही वारो मामिलो ऐं उनखां पोइ इक़्तिसादी राब्ता काउंसिल कमेटी जी सरबराही वारो मामिलो। ॿिन्ही फ़ैसिलनि ते असां ॾिठोसीं त उहे वज़ीर आज़म साहिब खे वापसि वठणा पिया ऐं उन में मशावरत नज़र न आई, इतिहादनि सां उन्हनि खे ऑन बोर्ड न वरितो पियो, इहो मामिलो नज़र आयो। त हाणे जेके फर्दर फ़ैसिला वरिता पिया वञनि उनमें ऑन बोर्ड वरितो पियो वञे। अॼु PIA जी निष्कारी जे हवाले सां बि अहम फ़ैसिलो साम्हूं आयो आहे, उसूली फ़ैसिलो थी चुको आहे। पीपल्स पार्टी तमामु घणा तहफ़ुज़ात ख़दशात ॾेखारे चुकी आहे हिन मामले ते। ऑन बोर्ड वरितो पियो वञे इतिहादनि खे? ॾिसो नाज़िया, इहे मुश्किल फ़ैसिला आहिनि ऐं इन में तव्हां खे यादि हूंदो त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जन चयो त जिथे पाकिस्तान जे हक़ में या अवाम जे हक़ में कोई बहितर फ़ैसिलो हूंदो त असां उन ते सपोर्ट ज़रूर कंदासीं, पर जेकॾहिं का अहिड़ी शइ हूंदी जंहिंमें असांजे अवाम जो या पाकिस्तान जे लाइ कोई मुश्किल फ़ैसिलो हूंदो त उनमें थी सघे थो असां पंहिंजी रिज़र्वेशन्स उते ज़रूर असां नोट कराईंदासीं ऐं जेके सूरत हाल के बेहतर करण जे लाइ सजेशन्स हूंदियूं उहे बि असां ज़रूर इनपुट कंदासीं। पर हिन वक़्तु तव्हां ॾिसो था त हिन वक़्तु सेशन बि नथो हले पियो, या जेकॾहिं इहे सेशन में या स्टैंडिंग कमेटी में इहे शयूं ईंदियूं आहिनि ऐं डिस्कस थींदियूं आहिनि जिन में डिफरेंट जेके पार्टीज़ आहिनि उन्हनि जो इनपुट ईंदो आहे। पर जेकॾहिं हाणे बि असांखे सॾायो वियो या विहारियो वियो त असां ज़रूर इन शइ में पंहिंजो पॉज़िटिव इनपुट ॾींदासीं ऐं कोशिशि कंदासीं त अवाम जे मथां को बोझ न पए ऐं अवाम जे लाइ का मुश्किल फ़ैसिलो न करणो पए। अवाम जे लाइ को मुश्किल फ़ैसिलो न करणो पए, पर हिन वक़्तु अवाम जे लाइ मुश्किल फ़ैसिलनि जो हिकिड़ो ढेर नज़र अचे पियो। अवाम जे हवाले सां सूरत हाल तमामु घणी ॾुखी आहे। असलम गौरी साहब, आपकी तरफ आती हूँ। आज सेनेटर तलहा महमूद साहब आपकी पार्टी को छोड़कर पीपल्स पार्टी का हिस्सा बन गए और ये कह रहे हैं कि इस वक्त जो ज़रूरत है वो कौमी सतह पर काम करने की ज़रूरत है, इसलिए वो ये समझते हैं कि इस वक्त JUI के साथ तो वो मिलकर वो काम नहीं हो सकता, वो पाकिस्तान पीपल्स पार्टी के साथ हो सकता है। क्या कहेंगे आप? देखिए, तलहा महमूद साहब का जाती फैसला है, उन्होंने कोई जमात ने उनको जमात से निकाला नहीं है। हमने अगर वो पीपल्स पार्टी में गए हैं तो ये इस तरह होता रहता है। आपको याद होगा कि 1 साल पहले डॉक्टर कयूम सोमरो साहब JUI में शामिल हुए थे। तो इस तरह की शख्सियात एक दूसरी पार्टी में जाती रहती हैं, जो अपना अपना जाती मुफादात या जिस चीज को भी आप मद्देनजर रखें तो उन चीजों को मद्देनजर रख के पार्टियां तब्दील होती रहती हैं और ये लोग आते रहते हैं। पंजाब की सूरत तो ये है कि आधी 70% जो है मुस्लिम लीग नून वो चली जाती है PTI में और फिर 50% वापस आ जाती है अपना मुस्लिम लीग नून में। तो ये पार्टियों में आना जाना लगा रहता है, इससे कोई नजरियात का मसला नहीं होता और आवाम की खिदमत का मसला भी इसलिए नहीं होता। पार्टी ये दावा कर रही है कि ये सिलसिला यहीं पर नहीं रुकेगा, बल्कि बहुत सारे रहनुमा हैं जो राब्ते में हैं और वो आने वाले दिनों में वो भी नजर आएंगे। जी, मैं समझता हूं कि पीपल्स पार्टी ने जो फैसले किए हैं, पीपल्स पार्टी इस वक्त भी हुकूमत के अंदर हिस्सा नहीं है। पीपल्स पार्टी सदर पाकिस्तान का ओहदा उनके पास है, पीपल्स पार्टी के पास आप आईनी ओहदे लेंगे और पार्लियामेंट के ओहदे उनके पास है, सेनेट के ओहदे वो लेंगे, वो हुकूमत का हिस्सा नहीं होंगे। और यही 6 महीने के बाद यही पीपल्स पार्टी महंगाई के खिलाफ तहरीक चला रही होगी, यही पीपल्स पार्टी, यही बिलावल साहब आके आपको कहेंगे कि हम जी तीरों से शेर का शिकार करेंगे और ये बताएंगे ये सारा मलबा जो है नून लीग का है। आज मेरी बहन तो बड़ी अच्छी अच्छी बातें कर रही है कि जी मिलके फैसले कर रहे हैं। अगर मिलके फैसले करने हो तो आप काबीना का हिस्सा होते, काबीना के अंदर बैठ के आप फैसले करते। जब आप काबीना का हिस्सा नहीं बने तो आपकी नीयत में खोट तो है, आप उस नीयत को पहचाने जरा अपनी को। मैं समझता हूँ 76 साल से इस मुल्क के साथ इसी तरह के वादे किए गए हैं और इन्हीं वादों से इस कौम को यहां तक ले जाया गया है। कश्ती डूबती रही है, रोटी कपड़ा और मकान से शुरू होने वाले वादे, फिर उसके बाद आपका कर्ज उतारो मुल्क सवारों के वादे, फिर उसके बाद जनाब 300 यूनिट की फ्री के वादे, ये सारे के सारे वादे हम 76 साल से सुनते आ रहे हैं, कोई नई बात तो नहीं हो रही। और कौम के साथ हमेशा कौम को वादों के ऊपर रखाया जाता है। अब आप देखेंगे बिजली के रेट बढ़ेंगे, अभी आप देखेंगे गैस के रेट बढ़ेंगे, तो ये बराह रास्त आम आदमी पर फर्क आएगा, ये आम आदमी पर लोड पड़ेगा, ये शराफिया पर लोड नहीं पड़ेगा। अगर शराफिया पर लोड पड़ना होता तो ब्यूरोक्रेसी पे डालते, एक से ज्यादा जिन्होंने गाड़ियां रखी उन पे डालते और जो लोगों के अखराजात ज्यादा है उनको देखते, अपने एक्सपेंसेस कम करते, लेकिन नहीं, ये बराह रास्त नहीं तो बिलवास्ता आवाम के ऊपर ही बोझ जाएगा। और मैं समझता हूं कि इस तरह की हमने बड़ी बातें सुनी है। जब 16 माह की हुकूमत में हम शामिल हुए थे उससे पहले भी इसी तरह के फार्मूले हमें दिए गए थे और हमने 16 माह की इस हुकूमत के अंदर रह के देख लिया कि हमें इस हुकूमत ने आवाम को क्या दिया। तो मैं नहीं समझता हूँ ये खुशकुन नारे हैं, खुशकुन बातें हैं,
वक्त गुजारने की बातें हैं, जो हालात हैं वो सबको नजर आ रहे हैं, किससे ढके छुपे नहीं है। IMF के साथ हम कहां कहां तक लेटे हैं, क्या क्या किया है, क्या क्या उनकी बातें मानी है, आने वाला वक्त आपको बताएगा। शायद बहुत ही भयानक सूरत आंदा मुस्तकबिल में नजर आ रही है। बाकी रह गया जिस मुल्क की मईशत तबाह है, आप देखें एग्रीकल्चर का क्या हाल है, आप देखें इंडस्ट्रियल का क्या हाल है। जब आप इंडस्ट्री को गैस महंगी देंगे, बिजली महंगी देंगे, तो आप क्या तवक्को रखते हैं कि वहां से निकलने वाली प्रोडक्ट इंटरनेशनल मार्केट में दूसरे मुल्कों के साथ मुकाबला कर सकेगी? आप इंडस्ट्रीज को, आप एक्सपोर्टर्स को आप रिफंड नहीं दे रहे, कई कई साल से रिफंड रुके हुए हैं सेल टैक्स के। जब आप उनको उनका पैसा नहीं दे रहे तो कैसे काम करेंगे? जब बाहर नहीं जाएगी, आपकी अशिया बाहर नहीं जाएंगी, एक्सपोर्ट नहीं होगी, तो आपका डॉलर कहां से आएगा? जब तक आपका डॉलर नहीं आएगा तो फिर इसी तरह के मुआहदे करते रहेंगे, पिछला कर्जा देने के लिए नया मुआहदा करेंगे, ज्यादा सख्त उस पे शर्तों पे करेंगे और कौम को यही मुद्दा सुनाएंगे जी अब आपके हालात सुधरने वाले हैं। ठीक, लाल साहब अवां छा चवंदो न समूरी सूरत हाल ते, ऐं इहो बि ज़रूरु ॿुधाइजो त PTI जे सफ़ुनि में वधंदड़ जेके इख़्तिलाफ़ आहिनि उन्हनि पुठियां छा कहाणी आहे। हिन वक़्तु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे जेके ॾुखियायूं दरपेश आहिनि उहो वॾो चैलेंज आहे, या PTI जे सफ़ुनि में वधंदड़ इख़्तिलाफ़ हिकु वॾो चैलेंज आहे? नाजिया ॾिसो, पहिरीं त तव्हां मुआशी फ्रंट जी ॻाल्हि कई आहे त ही जेके स्टेटस को जो जमायतूं आहिनि जेके हिन वक़्तु हुकूमत में आहिनि, इहो अवाम खे बेवकूफ़ सम्झनि थियूं ऐं पंहिंजो पाण खे तमामु घणियूं अक़लमंद सम्झनि थियूं। असीं सम्झूं था त ही पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जी गॾियल हुकूमत आहे, उनजी प्राइम मिनिस्टर जो वोट बि ॾिनो आहे पीपल्स पार्टी, ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे त जेके हू फ़ैसिला वठंदा, ही कोलिशन गवर्नमेंट आहे जेका पीपल्स पार्टी जे जेका आहे उन जैक ते बीठल आहे, तो हिन जा फ़ैसिला उहे गॾियल ई आहिनि। तव्हां हमेशह इहो ई ॿुधो आहे, 23 दफ़ा पाकिस्तान IMF सां कर्ज़ खणी चुको आहे, ऐं हर दफ़े इहो थो ॿुधायो वञे त आम आवाम ते वज़न तमामु घटि पवंदो ऐं जेका असीं अमीरनि खां टैक्स उगाड़ी कंदासीं, पर घटि में घटि पाकिस्तान जी तारीख़ में ईअं थियो नाहे। बशमोल PTI जी हुकूमत जे अवाम जे लाइ कहानियूं नयूं न आहिनि। बिल्कुलु सही लाल साहब, बिल्कुलु बिल्कुलु मौजूदा जेका हुकूमत आहे इन का इख़लाक़ी कुवत बि नाहे त इहा का IMF सां अखियूं अखियुनि में मिलाए या उन हवाले सां ॻाल्हि ॿोल करे सघनि, छाकाणि त हिन जी जेका 17 सीटुनि जी जेका माइनॉरिटी गवर्नमेंट आहे, जेके ज़बरदस्ती फॉर्म 47 तहत विहारियो वियो आहे, तो हू निगोशिएट करण जी का चङी डील पोज़ीशन में न आहे। नतीजतन हाणे थियो इहो आहे, अख़बारूं भरियूं पियूं आहिनि, बिजली जो जेको आहे बिल वधण वारो आहे P यूनिट, गैस जो बिल P यूनिट वधण वारो आहे, 35 लख दुकानदारनि खे टैक्स नेट में आदो वञे थो पियो ऐं उन्हनि ते फिक्स टैक्स लॻायो बि थो। अहिड़ी तरह पेट्रोलियम DV वधाइण जो बि जेको आहे उहो प्रेशर आहे। GST जेको आहे पेट्रोल ऐं डीज़ल ते 18% लॻाइण जी जेका आहे तजवीज़ आहे, ऐं इहो सभु कुझु हाणे मज़ेदार ॻाल्हि इहा आहे, हीअ चवनि था त असीं जेका आहे हुकूमत जेके चङे कम में गॾु हूंदासीं, चङो कमु न हूंदो त असीं न हूंदासीं, पर असांजो चवणु इहो आहे त हिन खां केरु पुछे ई कोन थो त चङो छा आहे ग़लति आहे। हीअ त मौजूदा हुकूमत जो हिकु हशर इहो आहे जंहिंजो वज़ीर ख़ज़ाना जेके ही ओन न करे या हुकूमत, जंहिंजे वज़ीर दाख़िला खे ही ओन न करे हुकूमत इन्हनि खे इहे मथे थापियल हुजनि, त हू कहिड़े क़िस्म जी पाकिस्तान जी आवाम खे जेको आहे उहो सर्विस ॾेई सघंदा। PIA जी निजकारी जी ॻाल्हि कई, हाणे पीपल्स पार्टी ॻाल्हि त करे पई त असीं हीअ कंदासीं, असीं हू कंदासीं, असांजी आइडिया इहो आहे, असांजो फ़लसफ़ो इहो आहे, पर बाबा तव्हां खां केरु पुछे ई कोन पियो। अॼु तव्हांजो जेको PIA जो जेको बोर्ड आहे उनजी निजकारी जी अप्रूवल ॾेई छॾी आहे ऐं इहो कमु तेज़ी सां हले थो पियो। पीपल्स पार्टी खे इन सॼे मामले में केरु कोन पियो पुछे, इहो IMF जे इंस्ट्रक्शंस तहत इहो सभु कमु थो हले थो पियो। तव्हां माज़ी में बि ॾिसो, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी जेका हुकूमत हुई उहो 3.5 साल हली आहे, उन 3.5 साल में टोटल 18 ट्रिलियन उन कर्ज़ो खयो आहे, ऐं हिननि जी जेका PGM जी जेका हुकूमत हुई उन 22 महीननि में 22 ट्रिलियन रुपयनि जो कर्ज़ो खयो आहे, ऐं हाणे ईंदड़ वक़्त में इहे सभु रिकॉर्ड जेके आहिनि हिननि जा टुटंदे नज़र अचनि था। एतिरा नाअहल आहिनि, हिन जी नाअहली जो त तव्हांखे HSN कॉलेज जो जेको हिननि फ़ैसिलो कयो आहे उन में तव्हांखे नज़र अची वेंदी। सिर्फ़ु हिकिड़ो वफ़ाक़ी वज़ीर आहे या जेको थियण वारो सेनेटर आहे उनखे 12 लख रुपया जो फ़ाइदो ॾियण लाइ हुनजे 12 हाणे हिकिड़े पासे ॻाल्हि कनि था त असां पघारूं न खणंदासीं, ॿिए पासे कनि छा था
तो 12 लाख फी माफ़ कराइनि था, जहाज़ जा टिकट वठनि था, 5 करोड़ जी गाॾी जो इस्तेमालु कनि था, पेट्रोल जो इस्तेमालु कनि था, जेके पाकिस्तान जे अवाम जो पैसो आहे उनखे लुटनि था। त इहो एचिसन कॉलेज खां 12 लाख बचाइण लाइ हिननि उनजी जेका इंटीग्रिटी आहे, उनजी जेका फ्रीडम आहे, उन्हनि खे हिननि क्लब करे छॾियो। त मजमूई तौर ते ही हुकूमत जेका आहे नाअहल आहे। इहो ज़ाती मुफ़ादनि लाइ जेका आहे इन्हनि खे जेको आहे इक़्तिदार में आंदो वियो आहे। 47 जी पैदावार आहे। हाणे जेका तव्हां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी ॻाल्हि कई आहे या उन में इख़्तिलाफ़ जी ॻाल्हि कई आहे, त सम्झो था पाकिस्तान तहरीक इंसाफ़ में के बि इख़्तिलाफ़ न आहे। इहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ मुकमल तौर ते इमरान ख़ान जे पोयां बीठी आहे। यकीनी तौर ते कुझु कम्युनिकेशन जा मसइला आहिनि जेको हुकूमत चाहे थी। तव्हां ॾिठो अडयाला जेल में कहिड़ा ड्रामा कया विया, हिकु कूड़ा दहशतगर्द पकड़े पेश कया विया, त अडयाला जेल में इमरान ख़ान जी जान खे ख़तरो आहे। ऐं अहिड़ी तरह खां जेके सेनेट जा टिकट हुआ या मुख़्तलिफ़ जेके फ़ैसिला साज़ी आहे, उन में मौजूदा हुकूमत मुकमल तौर ते रुकावटूं विझी रही आहे। इमरान ख़ान खे जेको आहे पार्टी लीडरशिप, पार्टी वकीलनि सां, पार्टी जी जेका कोर कमेटी आहे उन्हनि सां मिलणु न पियो ॾिनो वञे। उनजे ज़रूर करे यकीनन कम्युनिकेशन थिए थी, पर पाकिस्तान तहरीक इंसाफ़ मुदत आहे, इमरान ख़ान जे पोयां मुदत आहे। यकीनी तौर ते असद कैसर साहब इहा ॻाल्हि कई आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ मुसलसल रिकनसाइल करण जी कोशिशि कई आहे ऐं चाहियो आहे त पाकिस्तान अॻियां वधे, पाकिस्तान जा हालात बहितर थियनि। पर जहिड़े तरीक़े खां मुसलसल पाकिस्तान जी आवाम खे ख़ासतौर सां इलेक्शन्स में ॾिठो चतण जी कोशिशि कई थी वञे, त हाणे इहो ॿियो को हल बचियो न आहे त हू उनजे ख़िलाफ़ एहतजाज करे। मज़ामत जो मक़सदु पाकिस्तान पर तहरीक इंसाफ़ ठीक, पर लाल एहतजाज साहब बि वो करे जो सघे। एहतजाज भी है वो तो रिवॉल्व करे पियो अवां जी जेका शख्सियत है उनजे गिर्दी रिवॉल्व करे पियो। अवां एॾे मसइलनि जो ज़िक्र करे वियो त मुल्क के ही मसला दरपेश आहिनि, पर एहतजाजी सियासत ॿुधाए वञे त जेका एहतजाजी तहरीक हूंदी उहा बानी पीटीआई जी आज़ादी जे लाइ मुख्य एजेंडा इहा हूंदी, त हुन में त किथे अवामी मसइलनि जो ज़िक्र कोन्हे। न बिल्कुलु ईअं न आहे। तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त न आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ॾिसो, पाकिस्तान जा मसइला हल करणा कंहिंखे आहिनि। पाकिस्तान जा मसइला पाकिस्तान जी आवाम खे हल करणा आहिनि। पाकिस्तान जी आवाम खे वोट जे ज़रिए पंहिंजा जेके नुमाइंदा चूंडणा आहिनि उहे अची उन्हनि जा मसइला हल कंदा। पर जेकॾहिं उहो जेको वोट कयो या जेको हुननि मैंडेट ॾिनो आहे, जेकॾहिं हू चोरी थी वेंदो ऐं गुॾा ऐं गुॾियूं अची वेही रहनि था ऐं जेके पाण चऊं हिकिड़ा मामूली माण्हू अची वेही रहंदा त हू पाकिस्तान जे आवाम जा मसइला हल न करे सघंदा। त असांजी मुसलसल जदोजहद जारी आहे रिगिंग जे ख़िलाफ़। ऐं यकीनी तौर ते जॾहिं खां इमरान ख़ान क़ैद आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो रूहरवा आहे, चेयरमैन आहे। पाकिस्तान जी आवाम खे, पाकिस्तान खे हिकिड़ो नज़रियो ॾींदड़ जेको आहे आज़ादी, हक़ीक़ी आज़ादी जो लीडर आहे। उनजी यकीनी तौर ते जेसिताईं हू आज़ादु नथो थिए त इहो असां सभिनी जो फ़र्ज़ु लागू थिए थो उनजी आज़ादी लाइ बि मुसलसल जदोजहद जारी रखो। ठीक, मुसलसल जदोजहद जारी रहंदी बानी पीटीआई जी आज़ादीअ जे लाइ ऐं एहतजाजी तहरीक वारो इहो सिलसिलो अञा तेज़ कंदासीं। सुर साहिबा, हुकूमत में आयो अवां ऐं चैलेंजिस जो ज़िक्र बि हिते थियो त कहिड़ा कहिड़ा वॾा चैलेंजिस हिन हुकूमत खे आहिनि ऐं गॾोगॾु ऑपोज़िशन बि तयारु आहे त असीं बि टफ टाइम ॾींदासीं, छाकाणि त हीअ जेका ही हुकूमत जंहिं मैंडेट जे बुनियाद ते आई आहे उन मैंडेट खे असीं तस्लीम नथा कयूं। महिरबानी नाजा, पहिरीं ॻाल्हि त अफ़सोस थो थिए, अफ़सोस थिए थो उहे नाइल माण्हू, उहे नाइल लीडर वॾे ढिठाई सां अहिड़ी ॻाल्हि कनि था जिन अहिड़ी हालतुनि जी जेको आहे इन नहज ते हिन मुल्क खे पहुचायो आहे। हाणे मूंखे हीउ ॿुधायो त जेके RTS जिहारे अवाम जो वोट चोरी करे 4 साल हिन मुल्क खे तबाह कंदा रहिया ऐं 3 जेको आहे सो हिननि जा मिनिस्टर जेके आहिनि, फाइनेंस मिनिस्टर चेंज कया विया, ख़ुदकशी करण जी ॻाल्हियूं करे ऐं IMF सां ॻाल्हियूं कयनि। पोइ मूंखे हीउ ॿुधायो त उहे चवनि था त असां अची ऐं अलाए छा छा कंदासीं, जिन अची ऐं 9 मई ते जेको आहे इदारनि ते हमिलो कयो। हाणे उहे चवनि था त असां अची जेको आहे सो हिन मुल्क खे बेस्ट कंदासीं। इहे न आहे, हिननि मुल्क खे तबाह कयो, दुनिया सां लाॻापा ख़राब कया, जंहिंजे करे एक्सपोर्ट इम्पोर्ट इहे सभु शयूं जेको आहे सो बंदि थी वियूं। हिन वक़्तु यकीनन हालतूं
इंतहाई ख़राब आहे, उनमें कोई शक कोन्हे को, उनमें कोई शक कोन्हे को। पर हुकूमत जी ख़ासतौर ते वज़ीर आज़म जी इहा सोच आहे त घटि में घटि जेको आहे अवाम ते जेको आहे सो बोझ पए। टैक्स जेके आहिनि तव्हां हाणे इहे त तव्हांखे यकीन ॼाण हूंदी त वॾे पैमाने ते जेका असां टैक्स तयार जे नथी, उन जे करे हिन मुल्क खे तमामु वॾो नुक़सानु पहुची रहियो आहे। ऐं उन जेके टैक्स ॾींदड़ आहिनि उहे घटि आहिनि, तमामु घटि आहिनि। उन जे करे हू जेके वॾा वापारी आहिनि, जेके एलीट क्लास आहिनि, उहे पैसे बचाइण जे करे टैक्स अदा नथा कनि। ऐं उहा टैक्स जेकॾहिं पूरी तरह सां जेकॾहिं कलेक्ट कजे त मां सम्झां थी बहितर हालतूं पैदा थींदियूं ऐं आवाम ते बोझ घटि थींदो। बाक़ी रही पीआई जी ॻाल्हि, पीआई जी मितकारी या ॿियूं ॻाल्हियूं, हाणे तव्हां IMF जा शर्त बि यकीननि इहे आहिनि त तव्हां जेको आहे सब्सिडीज़ न ॾियो, तव्हां सब्सिडीज़ न ॾियो। इहे शयूं जेके खसारे में वञी रहियूं आहिनि, जेके आवाम जो पैसो फज़ूल ख़र्च थी रहियो आहे, जेकॾहिं उहो क़ौम जे लाइ बहितर आहे थियणु खपे। हिन में कहिड़ी ख़राबु ॻाल्हि आहे त जेकॾहिं क़ौम जे लाइ बहितर आहे, जेको आवाम जो पैसो वॾे पैमाने ते ख़र्च थी रहियो आहे, जेकॾहिं उहा थिए थी बहितरी आहे त उहो थियणु खपे। ठीक, पर सूरत साहिबा उनमें ख़राबी इहा नज़र अचे पई त मुंझारा नज़र अचनि पिया, मुशावरत न पई नज़र अचे, त तहादी हिकु पेज ते न पिया नज़र अचनि, हिके तहादी पंहिंजा ख़दशा ज़ाहिर करनि था, हिकिड़े ॾींहं ते नोटिफिकेशन निकिरे थो, ॿिए ॾींहं ते उहो वापसि थी थो वञे। हीअ जेका सूरत हाल आहे, ऐं सभिनी खे इहा बि ख़बर आहे त हीअ हुकूमत ज़ाहिर आहे कोलिशन गवर्नमेंट आहे, त सभिनी जी उनखे ॿुधणी बि आहे ऐं सभिनी खे ॿुधाइणो बि आहे। त हीअ जेका सूरत हाल आहे, अवां न पिया सम्झो त अॻियां हली करे हिन हुकूमत लाइ चैलेंजिस खे वधाईंदी जेकॾहिं इहो ई सिलसिलो बरक़रार रहियो? मां सम्झां थी जीअं वज़ीर आज़म साहिब चयो आहे त मिली करे असांखे हिननि हालतुनि खे फेस करणो आहे। मां सम्झां थी त जेके कोलिशन असांजा साथी आहिनि, मां सम्झां थी उहे बि इन्हनि शयुनि खे महसूसु कंदा हूंदा त इन हालतुनि खे कीअं कढणो आहे, उन्हनि खे एतवार में वठिणो आहे। उन्हनि खे एतवार में वठिणो आहे। कुझु शयूं वॾनि फैसलनि करण में नंढियूं नंढियूं रुकावटूं थी ईंदियूं आहिनि, इहे सभु शयूं थींदियूं आहिनि, इन में को कोन्हे को। बाक़ी जेके ॻाल्हि कनि था त असां एहतजाज कंदासीं, तव्हांखे एहतजाज करण खां केरु कोन थो रोके। एहतजाज जॾहिं इमरान ख़ान ॿाहिरि वेठो तॾहिं बि कंदो रहियो। तव्हां पंहिंजो किरदारु पार्लियामेंट में अदा कयो, इहो बिल्कुलु तव्हांजो राइट बि आहे, तव्हां किरदारु अदा कयो, जेके शयूं आहिनि उते अदा कयो। पर तव्हां उते पाण में बि मुतहद कोन आहिनि, हीअ त उते पाण में बि मुतहद कोन्हनि, उहे त हिक ॿिए सां विड़ में बटपटा में पूरा आहिनि। इमरान ख़ान जेल में जेको आहे सो अयशू पियो करे, जेको वॾे पैमाने ते जेको ख़र्च थियो आहे क़ौम जो, उहो जेको आहे हलवा पूरियूं पियो खाए, कुकड़ ऐं मुर्गियूं पियो खाए, छेला पियो खाए। असांजे क़ाइद खे जॾहिं नवाज़ शरीफ़ साहिब खे जेल में विधो वियो त अमेरिका में चयो हुई त मां हुनजी AC लहाराईंदुसि, मां हुनजी TV लहाराईंदुसि। अॼु उहे माण्हू था अचनि, हिन वक़्त ताईं 1000 माण्हू जेको आहे हुन सां मिली चुको आहे। ग़लति ॻाल्हियूं फैलाए, ग़लति ख़बरूं फैलाए, उन सां हक़ीक़तूं तब्दील कोन थियूं थी सघनि। जिन्हनि हमेशह अवाम खे कूड़ ॻाल्हाए, ऐं इन्हनि जी इहा आदत आहे सोशल मीडिया ते हमेशह फेक न्यूज़ ॾिनियूं आहिनि, ग़लति ख़बरूं ॾिनियूं आहिनि। एचिसन कॉलेज जी जेका ॻाल्हि हुई, उनमें इहो कोन हो फीस माफ़ करण जो, उनमें इहो हो त असां 1 साल ॿार असांजो कॉलेज कोन वियो आहे, उनजे करे हुनजी फीस न वठी वञे। जेको ॿार पढ़ियो ई कोन्हे हुन कॉलेज में, उहा महिरबानी कोन्हे। ऐं ईअं थियो आहे त जेके बि प्राइवेट स्कूल आहिनि, उन्हनि माइटनि ते हमेशह जेको आहे सो इहो बोझ विधो आहे त जेके ॿार स्कूल जॾहिं न वेंदा आहिनि त उनजी बि फीस उन्हनि खां भराईंदा आहिनि, या जॾहिं मोकलूं हूंदियूं आहिनि उहे बि उन्हनि खां फीस भराईंदा आहिनि। त इहे शयूं उनजी माउ इहा ॻाल्हि कई, इनखे बाप खे बतंगड़ बनाए त जेकॾहिं ही ॻाल्हि एतिरी गैर अहम आहे या एॾो वॾो मसइलो न हो, या जीअं मां चयो त ॻाल्हि जो ॻाल्हिड़ो पियो ठाहियो वञे, त पोइ छो प्रिंसिपल खे ज़रूरत पई त हू मुस्ताफ़ी थी वञनि? छो अॼु असां ॾिसूं पिया त एहतजाज हलंदड़ आहे उन मामले ते? हुनजो ईगो ठाहियो त हुनखे गवर्नर साहिब जॾहिं चयो त भई जॾहिं ॿार आयो बि कोन्हे को, हुन ईगो ठाहियो इन शइ जो, छो त हू इन शइ खे जो हो न पियो करे त मूंखे जेको आहे सो अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि थी वञे। छो त ही प्राइवेट स्कूल जा जेके पंहिंजा घुरण ऐं लुटण जा तरीक़ा हूंदा आहिनि, उहा तव्हांखे असां सभिनी खे ख़बर आहे। असांजा जेके बच्चा पढ़नि था
उन्हनि खे ख़बर आहे त कीअं उन्हनि जा खीसा कटिया था वञनि। ठीक इन ते इन सभिनी खे मामले ख़बर ते लेटर साम्हूं आयल आहे, प्रिंसिपल साहब जो जेको लेटर आहे उहो बि साम्हूं आयल आहे ऐं जेके मौक़िफ़ आहिनि उहे बि मुख़्तलिफ़ रद्दमल बि साम्हूं अचनि पिया, मौक़िफ़ बि साम्हूं अचनि पिया, स्टोरी डिफरेंट ॿुधाई पई वञे, ॿिया एंगल्स पे उनजा ज़ाहिर कया पिया वञनि। अवां वटि ईंदसि शाज़िया सोबिया साहिबा, ही जेको ॿुधायो पियो वञे त इन क़िस्म जे मामलनि ते पोइ हुकूमत ते तमामु घणी तनक़ीद थींदी रही आहे त ख़ुदि जेके पाण अवाम खे हिदायतूं ॾियनि था, ॾुखियनि फ़ैसिलनि जी ॻाल्हियूं कनि था, पर पाण जे मथां पंहिंजे ॿारनि जे लाइ, पंहिंजे मामलनि जे लाइ हुननि जा जेके स्टैंडर्ड्स आहिनि ऐं प्रायोरिटीज़ आहिनि तमामु मुख़्तलिफ़ आहिनि। त हीउ जेको साम्हूं आयो आहे एचईसिन वारो मामिलो, उनखे पिणु टेस्ट केस तौरु साम्हूं रखियो पियो वञे ऐं उन ते सख़्तु रद्दमल साम्हूं अचे पियो। ॾिसो नाज़िया, सभ खां पहिरियों मां तव्हांजे सवाल जो जवाब बाद में ॾींदमि। पहिरियों मां गौरी साहब ऐं माली साहब जेकी ॻाल्हि कई आहे, जी जी त मां गौरी साहब खां सिर्फ़ु इहो पुछंदमि त तव्हां हिन वक़्तु तनक़ीद कयो था, 16 महीना तव्हां वटि 4 मिनिस्ट्रीज़ हुयूं, छा उन्हनि जे तव्हां अकाउंटेबल न आहियो त तव्हां उन्हनि जी परफॉर्मेंस ॿुधाए सघो त तव्हां उन्हनि 4 मिनिस्ट्रीज़ में कहिड़ा वॾा जेके आहिनि उहे बुर्ज क़ाइमु कया आहिनि जेके तव्हां उन्हनि में ॻणाटो कराए सघो था, त अगरि तव्हां ॿुधाए सघो त वधीक बहितर आहे। मां न चवंदमि इन जे लाइ, छो जो कमेंट करणु या तनक़ीद करणु सभिनीनि जो हक़ आहे, ऐं तनक़ीद बराए इस्लाह हुजे त असां हुनखे बिल्कुलु वेलकम कंदासीं, पर जेका तनक़ीद फज़ूल वारी तनक़ीद हूंदी आहे उन्ही जो मां सम्झां थी कोई जवाबु ॾियण जो जवाज़ नथो थिए पियो। ऐं माली साहब एतिरियूं शयूं ॻणायूं आहिनि त मां सिर्फ़ु माली साहब खे इहो यादि ॾियाराईंदमि त जॾहिं तव्हां ह्यूमन राइट्स जा पार्लियामेंट्री सेक्रेटरी हुयो, मां तव्हांखे हिकिड़ो केस ॾिनो हुयो, 4 साल गुज़रण जे बावजूदि तव्हां उहो केस सॉल्व न करे सघिया हो। तव्हांजी परफॉर्मेंस त हिन मां ख़बर पइजी वञे थी, न असां 1 करोड़ नौकरियुनि जो वाइदो कयो आहे, न 50 लख घरनि जो वाइदो कयो आहे, न तव्हांजे मिनिस्टरनि वांगुरु जेको आहे 28,000 जेके ट्रक भरिजी नौकरियूं अचनि पियूं उन्हनि जो को दावो या वाइदो कयो आहे। असां त फैक्ट ऐं फिगर्स ते हलूं था पिया त वाकई में जेके हिन वक़्तु मुश्किलातूं तव्हांजी गवर्नमेंट खां बीठियूं हुयूं, जेको तव्हांजी गवर्नमेंट वञी सऊदीअ मां ज़कात वारियूं शयूं बि वठी ईंदी हुई ऐं हिते अची करे उहे वॾे सां दबंग अंदाज़ में उहे पेश कंदा हुया, ऐं उन खां अलावा जेको तव्हां आइसोलेट करे छॾियो हुयो पाकिस्तान खे, उहो तव्हां कोन था ॻणियो पिया। ऐं उन खां अलावा जेके तव्हांजी परफॉर्मेंस रही आहे, तव्हांजी परफॉर्मेंस जे करे ई तव्हांखे अवाम जेको आहे रिजेक्ट कयो हुयो, ऐं तव्हां आरटीएस खे फ्रीज़ करे जेको हिन वक़्तु तव्हां अची करे वेठा हुयो। ऐं हिन वक़्तु बि जेकॾहिं तव्हां ॾिसो त हिननि जी पंहिंजी पार्टी में हर कोई लीडर ऑफ अपोजिशन थियण जे लाइ तयार आहे, पर परफॉर्म करण लाइ कोई तयार न आहे। आइन ऐं कानून जी ॻाल्हि करण जे लाइ ग्रीन बुक हथ में खणी करे बाय द बुक हलण जे लाइ चवण जे लाइ तयार आहिनि, पर हिन वक़्तु ताईं बि हिकिड़े कंहिं रूल खे फॉलो करण जी हिम्मत इन्हनि में कोन्हे का। तनक़ीद कयो बिल्कुलु, पर जेकॾहिं तव्हांजो कोई पॉज़िटिव कोई हेल्दी इनपुट आहे तव्हां ॾियो, जेकॾहिं उन्हनि खे फॉलो न कयो वञे पोइ तव्हांजी शिकायत ठहे थी पई। तव्हां बीइंग अपोजिशन वेहो ऐं पंहिंजी हेल्दी इनपुट ॾियो, तव्हांजी जेकॾहिं अमेंडमेंट्स आहिनि, तव्हांजी कोई परफॉर्मेंस ॾियण जे लाइ कोई अहिड़ी शइ आहे तव्हां बिल्कुलु साम्हूं आणियो, पर जेकॾहिं उन ते गवर्नमेंट जी तरफ़ खां या ट्रेजरी बेंचिस जी तरफ़ खां या स्पीकर साहब जी तरफ़ खां तव्हांखे उन शइ खे रिजेक्ट कयो वञे त पोइ तव्हां ऑब्जेक्शन भी करे सघो था, तनक़ीद भी करे सघो था। पॉइंट टेकन शायद साहब ॾाढो इंपोर्टेंट आहे त हेल्दी जेको रहिया ई न आहियो, हेल्दी जेको मामलो आहे उहो ऐवाननि अंदरि नज़र अचणु घुरिजे। ठीकु, सुठो पॉइंट आहे इहो शादी साहिबा। मां जवाब बि वठंदसि लाल साहब असलम गौरी साहब, पर मां वाइदनि जी ॻाल्हि कई, कॉलेज जी तव्हां ॻाल्हि कई, मां सम्झां थी जी उनखे ज़रूर ॿुधायो, पर मां वाइदनि जी ज़िक्र करे वियो त वाइदा त जेके मंशूर आयो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो 10 नुकाती, उन में त वाइदा वॾा वाइदा थियल हुआ, 300 यूनिट्स ताईं मुफ़्त बिजली, साॻी तरह सां असां ॾिठोसीं त 200 यूनिट ताईं मुफ़्त बिजली जो वाइदो मरियम साहिबा बि करे वई, उन खां सवाइ नौकरियूं ॿिया मामला बि हुआ। नाज़िया बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे। हिन वक़्तु मुंहिंजे ख़्याल में हुकूमत ठहण जे फौरन बाद रमज़ान शुरू थी वियो आहे ऐं इन में अधु खां वधीक कमु थियल आहे, ऐं इंशाल्लाह पोइ जेके असांजी शयूं रहियल आहिनि उन्हनि खे ई पूरो करे तव्हां इंशाल्लाह ॾिसंदव त ईद खां पोइ सिंध में या वफ़ाक में जेके परफॉर्मेंस अचणु शुरू थींदी इंशाल्लाह आहिस्ता आहिस्ता, उहो तव्हांखे उन्हनि जे न सिर्फ़ु वाइदनि खे पूरे थियण में, छो जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जी इन शइ ते पंहिंजी फोकस थियल आहे त हो पाण ई सभिनीनि खे अकाउंटेबल कंदा ऐं सभिनीनि खां उन्हनि जी परफॉर्मेंस ते चेक एंड बैलेंस रखंदा ऐं सभिनीनि खां परफॉर्मेंस ते उन्हनि खां पुछंदा ऐं उन्हनि में ई तव्हांखे इंशाल्लाह ईद खां पोइ आहिस्ता आहिस्ता बहितरी नज़र अचणु शुरू थी वेंदी। सभिनीनि मिनिस्टर्स जी बि
गवर्नमेंट जी भी ऐं वफ़ाक में भी जेका असांजो इनपुट हूंदो उहो इंशाअल्लाह तव्हां जल्दी ॾिसंदा। ठीक शाज़िया साहिबा, पर एक्सपर्ट्स उन जी जेका राय रखनि था बिल्कुलु मुख़्तलिफ़ रखनि था। उहे ॼाणाइनि था त का बि पार्टी जेका इलेक्शन खां जेके वाइदा करे आई आहे उहे ज़मीनी हक़ीक़तुनि जे बिल्कुलु उबतड़ आहिनि। वक़्तु मुल्क जे अंदरि जेका गंभीर सूरत हाल आहे उन में उन वाइदनि जो पूरो करणु त नामुमकिन ॻाल्हि आहे, पर उन अहिड़ा वाइदा करण बि तमामु हिकिड़ी हैरत वारी ॻाल्हि आहे। इहो एक्सपर्ट्स जी राय आहे जेका मुख़्तलिफ़ वक़्तनि ते साम्हूं ईंदी रहे थी। सही चओ था, पर मां इहो ॿुधायां थी त असां उहे माण्हू आहियूं जेके ग्रास रूट ते कमु करे ईंदा आहियूं ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब हुजनि या पीपल्स पार्टी जा कोई बि माण्हू हुजे, उन्हनि जो हमेशह इनिशिएटिव ते फोकस रहियो आहे त असां सिर्फ़ु गवर्नमेंट जो न, पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप सां जेके बि प्रोजेक्ट थींदा इंशाअल्लाह असां उन्हनि ते फोकस कंदासीं ऐं आवाम जे जेतिरी बि रिलीफ थी सघंदी असां उन्हनि खे ॾींदासीं। जिथे 300 यूनिट वारी तव्हां ॻाल्हि कई आहे उहो बि जल्दी तव्हां, असां वॾा वाइदा नथा कयूं पर इंशाअल्लाह उहो बि तव्हां ईद खां पोइ ॾिसंदा त उहो बि पूरो थींदो। ठीक है शाहिद साहिबा, असीं उम्मीद त रखूं था पर एक्सपर्ट्स जी ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ उम्मीदूं असांजो ख़त्म थी वञनि। असलम गौरी साहब, आप कुछ रिस्पॉन्ड करना चाहेंगे? वो याद दिला रही हैं शाहिद साहिबा के मौलाना साहब तो लीड कर रहे थे उस वक्त PDM 1 को, और लीड करने के बाद अब ये जब इस PDM की हुकूमत में उनको हिस्सा नहीं मिला तो आप लोग आज कह रहे हैं कि ये सारे जो भी मामला थे, जो भी वायदे थे, वो सिर्फ बयाना तक हद थे। क्या कहेंगे आप? देखिए, पहली बात तो ये है कि मेरी बहन मेरी बात को शायद समझी नहीं है। मैंने कहा कि 16 माह की हुकूमत के दरमियान में भी हमने बहुत कुछ ये चीजें, ये सारे फार्मूले सुने थे और जो कुछ अब कौम को सुनाए जा रहे हैं ये सब बातें हुई थी। और मेरी बहन अगर इलेक्शन के दौरान में बिलावल भुट्टो जरदारी की तकरीरें सुन ले तो वो भी यही कहते हैं कि 16 माह की हुकूमत जो है नाकाम हुई है। तो उसमें हमने तो पहले भी ये अल्फाज कहे हैं कि अगर 16 माह की हुकूमत नाकाम हुई थी तो उसकी नाकामी में हम भी हिस्सेदार हैं, अगर वो कामयाब हुई थी तो उसकी कामयाबी में हम भी हिस्सेदार हैं। लेकिन मेरी बहन जो है ना वो किसी और अंदाज में बात कर रही है। इनको पता नहीं है कि जो जनाब जरदारी साहब ने कहा था कि जनाब जमहूरियत बेहतरीन इंतकाम है, उनकी जमहूरियत अब खुल के आवाम के सामने आ रही है। 16 साल 17 साल हो गए हैं इनकी हुकूमत को सिंध में, आवाम को अमन अमान नहीं दे सके हैं। पूरा सिंध जो है इस वक्त तो कराची की सूरत हाल ये है कि अगवा बरात आवान और शार्ट अगवा बरात आवान कराची में शुरू हो चुके हैं। इनकी हुकूमत तो है 16 माह में, आवाम के दरमियान में है, ग्राउंड रियलिटी पे है। और ये मैं एक बात और आपको बताऊं आपके प्रोग्राम के तवज्जो से कि NA 207 पे हमारे मुल्क के सबसे बड़े ओहदे पे बैठने वाले साहब की साहबजादी इलेक्शन लड़ रही हैं। उन्होंने अपने सामने जितने भी उम्मीदवार थे अपनी बेटी को बिला मुकाबला कामयाब करने के लिए सबके कागजात रिजेक्ट करवा दिए हैं। उनके कागजात भी रिजेक्ट करवा दिए जिन्होंने इससे पहले इलेक्शन से पहले जरदारी साहब के सामने इलेक्शन लड़ा था। तो इनकी जमहूरियत को, इनके वादों को कौम जानती है, रोटी कपड़ा और मकान को कौम जानती है। 3 साल से यूनिवर्सिटी रोड खोती हुई है और लाखों लोग यूनिवर्सिटी रोड के ऊपर सारा दिन इनको दुआएं देते हैं। तो इनके अवामी काम भी सब कुछ लोग जानते हैं। अब ये हम इन चीजों को मजीद अंधेरे में कौम को नहीं रख सकते। बाकी हमें हुकूमत में जाने से ना किसी ने रोका है, ना किसी ने हमें दावत नहीं दी है। इनकी अपनी पार्टी के लोग चल के आते रहे दावत देते हुए, अगर मुझसे नहीं तो जाके यूसुफ रजा गिलानी से पूछ लें, जाके खुर्शीद शाह साहब से पूछ लें, जाके परवेज अशरफ साहब से पूछ लें। ये सब हजरात तशरीफ लाते रहे, कहते रहे कि आज शामिल हुए, लेकिन हमारा एक बात है जो हमने 2018 में की थी, आज भी वही बात हम कर रहे हैं कि इलेक्शन साफ और शफाफ नहीं है। और इन इलेक्शन के इवज बढ़ने वाली हुकूमत, हम इस हुकूमत को अवामी हुकूमत नहीं समझते हैं। जब अवामी हुकूमत नहीं है हम उसका हिस्सा बनना नहीं चाहते। ठीक, तो हुकूमत ये मशवरा दे रही है, असलम गौरी साहब, PTI को भी ये मशवरा दे रही है, बाकी जमात जो एहतजाज करी हैं उनके लिए भी हुकूमत का ये मशवरा है कि ट्रिब्यूनल्स मौजूद हैं, मुतालिका इदारे मौजूद हैं, क्यों नहीं ये सारी जमातें बशमूल JUI वहाँ का रुख क्यों नहीं कर रहे आप लोग? जी हमने रुक किए हैं, हमने जहां भी रुक किए हैं हमारी अपीलें रिजेक्ट हुई हैं, इलेक्शन कमीशन में अपीलें रिजेक्ट हुई हैं और जनाब नोटिफिकेशन हुए हल्के हमसे वापस लिए जा रहे हैं। क्या ये बातें हमें नजर नहीं आ रही? आप सब मीडिया के दोस्तों को पता है, अखबारात में छपी है, हर जगह पे, हर सतह पे। अब तो सुप्रीम कोर्ट एक जगह रह गई थी जिससे हमें तवक्को थी, उसने भी कहा कि आप जाए इलेक्शन कमीशन में जाए और जो इस वक्त अब दूसरे जराए हैं उन पे जाए। हमें कहीं से कोई इंसाफ मिलने की तवक्को नहीं है। हम इसलिए हम रोड पे आना चाहते हैं, आवाम को असल हकाइक बताना चाहते हैं और इंशाल्लाह ये सब्र करें। हम एहतराम रमजान में जरा खामोश हैं, सब्र कर लें, जरा रमजान गुजर जाए, इंशाल्लाह इनको बताएंगे कि जिन्होंने आवाम ने वोट दिया था वो रोडों पे आकर आपको क्या नाम देंगे। ठीक, तो ये मिलकर एहतजाज किया जाएगा?
देखिए अभी तक तो हर पार्टी का अपना मौकफ है, पीटीआई का अपना है, हमारा अपना है, दीगर पार्टियां भी हैं जिसमें पख्तूनख्वा मिली अवामी पार्टी भी है, अख्तर महंगल साहब भी हैं, सारी पार्टियां हैं। अब देखेंगे आगे जाके, अभी तो हम अपने तौर पे तहरीक का आगाज कर रहे हैं। आपको याद होगा 2018 के बाद भी हमने खुद तहरीक का आगाज किया था, 16 मिलियन मार्च हमने अकेले किए थे, हमारे साथ उस वक्त कोई पार्टी नहीं थी। हम अपनी तहरीक का आगाज कर रहे हैं और हो सकता है वो आगाज कराची से हो, और इंशाल्लाह ईद के बाद ये सिलसिला शुरू होगा। आप देखेंगे कि पूरे मुल्क के अवाम खड़े हो जाएंगे इस जाली असेंबली के खिलाफ। इस असेंबली में बैठे हुए वो लोग जो फारूक 47 की पैदावार हैं, इसी कराची में क्या कुछ हुआ है आपके सामने हुआ, इसी सिंध में क्या हुआ आपके सामने हुआ। छोड़े आप बराबर साहब की 194 खोल लें, आपको कहानियां सामने नजर आ जाएंगी। साहब पॉइंट टेकन, यही सवाल मैं लाल साहब के आगे भी रखती हूं। 191 खोल लें, मेरी बहन की जमहूरियत सबको नजर आ जाएगी, जो सिंध में जमहूरियत के साथ जो मजाक और खिलवाड़ किया गया है। पॉइंट टेकन असलम गौरी साहब। लाल साहब इहो सवाल अवां जे आॾो अवां सम्झो पिया त अप्रोच चेंज करणी ज़रूरत आहे। असां ॾिठोसीं त जेके बि मरहला असांखे शुरू खां नज़र आया उहे सभु मुकमल करे चुकी आहे हुकूमत। हाणे सेनेट जो महाज़ तयारु आहे, हुकूमत पुरुमीद आहे, त हाणे छा सम्झो पिया एहतजाज वारे जेके मामले ते अप्रोच चेंज करणी ज़रूरत आहे, गॾिजण जी ज़रूरत आहे, कीअं छा हिकमत अमली हूंदी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी? नाजिया पहिरीं त जी लाल साहब तव्हांखे आवाज़ अचे पियो? जी जी अवां जो आवाज़ अचे पियो। नाजिया आवाज़ अचे पियो तव्हांखे? जी बिल्कुलु अचे पियो अवां जो आवाज़। पहिरीं त शाजिया मुंहिंजी भेण खे आउं ॿुधायां त सिंध में जेका हिन जी परफॉर्मेंस आहे, असांखे त टोटल वफ़ाक़ में 3.5 साल मिलिया, उन में कोविड बि आयो ऐं सभु मामला थिया, पर हीउ मुसलसल 15 सालनि खां सिंध में इक़्तिदार में आहिनि। तालीम तबाह थी वई, सिहत तबाह थी वई, इंफ्रास्ट्रक्चर तबाह थी वियो, उहो सभु पंहिंजी जॻह ते। पर जेका हिकिड़ी हुकूमत जी ऐं रियासत जी जेका बुनियादी ज़िम्मेवारी हूंदी आहे, उहो पंहिंजनि माण्हुनि खे तहफ़ुज़ ॾियण जी हूंदी आहे। हिन वक़्तु हिकु अंदाज़े जे मुताबिक़ लॻभॻि 200 माण्हू सिंध जा उहे अॻुवा आहिनि, उहे धाड़ेलनि वटि आहिनि ऐं धाड़ेल ख़ुशी जो इज़हार कनि था, वीडियोज़ जारी कनि था पिया त हाणे हुननि जो पुलिस में कुझु कोन थी बिगाड़े सघे, छाकाणि जो हाणे पाकिस्तान जो सदर जेको आहे मोहतरम आसिफ अली ज़रदारी साहब चूंडिजी वियो आहे। अहिड़े क़िस्म जो सोशल मीडिया ते वीडियो जाम अचनि थो पियो। प्रिया कुमारी जंहिंजे लाइ हींअर सिंध सॼो हिकु थी जेको आहे एहतजाज करे रही आहे, मीडिया ते सोशल मीडिया ते आवाज़ खणी रही आहे, उन ते जेके इशारा मिलनि था पिया त उन में जेके धुरियूं उन जे अॻुवा में मुलविस आहिनि, उन्हनि जा अज़ीज़ रिश्तेदार सिंध हुकूमत जा इंतिहाई पावरफुल या बाअसर माण्हू आहिनि। तव्हां सिंध जे माण्हुनि खे तहफ़ुज़ ॾेई कोन था सघो, तव्हां धाड़ियुनि जो राज क़ाइमु करे रखियो आहे, तव्हां इन ॻाल्हि में त ॾाढा ख़ुशि थींदा आहियो त सिंध जो जेको हर तकसी खटे था अचूं, पर उन जे माण्हुनि खे को बि तहफ़ुज़ ॾियण में ऐं उन्हनि खे उन्हनि जा हक़ ॾियण में अवी मुकमल तौर ते नाकाम आहियो। ऐं सिंध जेका आहे हिन वक़्तु लावारिस बणियल आहे, सिंध जा माण्हू लावारिस बणियल आहिनि ऐं हुननि खे तहफ़ुज़ नाहे, उन्हनि खे अमन अमान आहे। कराची में रुगो गुज़िरियल 3 महीननि में 40 खां वधीक माण्हू क़तल थिया आहिनि, सिर्फ़ु स्ट्रीट क्राइम आहे, रुगो फोन फुरंदे या उन में, ऐं हज़ारे स्ट्रीट क्राइम थिया आहिनि जंहिंमें जेके माण्हू फुर करणु अचनि था ऐं को मोबाइल फुरनि था, को पर्स फुरे था वञनि, कंहिंजो वैलेट फुरे था वञनि। तव्हां रुगो इन में लॻा पिया आहियो त IG जेको आहे ज़िया लजार जो लॻंदो या चीफ मिनिस्टर जो लॻंदो, IG केरु हूंदो ऐं हू तव्हांखे केतिरा पैसा कमाए ॾींदो, तव्हांखे केतिरी करप्शन करे ॾींदो। सिंध में जेका आहे मंशियात जो कारोबार जेको चोट चढ़ी वियो आहे, केतिरियूं ॻाल्हियूं कजनि ऐं उनजे बावजूदि अची ऐं ढिटाई सां असीं हीअ कंदासीं, असीं हू कंदासीं, मतिलबु 15 सालनि में कयो छा आहे। लाड़काणे में हिकिड़ो माण्हू हींअर फोत थियो, उनखे लाड़काणे जो ईदी चयो वञे थो। उन लाड़काणे जे माण्हुनि लाइ वक़्तु थोरो घटि आहे ऐं ॻाल्हियूं अवां जूं सभु दुरुस्त आहिनि, पर ज़ाहिरा ही जेको मामिलो आहे कि हिकु पार्टी या कंहिं हुकूमत ताईं महदूद कोन्हे। अवां दुरुस्त पिया चयो त तारीख़ फ़ैसलनि जी वाइदनि जी हिकिड़ी डिघी हिकिड़ी फ़हरिस्त नज़र अचे पई, हर पार्टीअ वटि आवाम जे लाइ वाइदा आहिनि, पर उन ते अमल नाहे ऐं उहो हर पार्टीअ सां आहे। त हिन वक़्तु मां हिकमत अमली अवां खां पुछणु पई चाहिए, मसइलनि जो बि ज़िक्र करे वियो, हिकमत अमली छा हूंदी, ईद खां पोइ छा कंदी पाकिस्तान तहरीक इंसाफ़? हेल्दी ऑपोज़िशन जो किरदार असांखे ऐवान अंदरि नज़र ईंदो या एहतिजाजी सियासत रस्तनि ते हूंदी?
नाजिया बशेवन असी बिल्कुल अपोजिशन जो हेल्थी किरदार असेंबली में अदा कंदासीं ऐं करे रहिया आहियूं। सेम पर अप्रोच हुन सां हूंदी गॾो मुख़्तलिफ़ अप्रोच हूंदी लाल साहब जो सेम अप्रोच सां उन त सां अव्हांखे घुर्बल नतीजा न मिलिया आहिनि। बिल्कुल बिल्कुल सेम अप्रोच हूंदी न, सेम अप्रोच सां घुर्बल नतीजा मिलिया आहिनि। असांजी जेका अप्रोच आहे, जेका इमरान ख़ान जी अप्रोच आहे, ऐं जेका इहे तजिया ॻाल्हि कनि था त इमरान ख़ान खे नुक़सान थियो आहे, हुन जी ॻाल्हि खे रद्द करियां थो। छाकाणि त जॾहिं इमरान ख़ान जो बयानियूं, इमरान ख़ान जी ॻाल्हि, इमरान ख़ान जो नज़रियो उनखे पाकिस्तान जे माण्हुनि क़बूल करे वरितो त फिर टीवी ते थी चए त हुनजो एफर्ट्स आहिनि उहे नाकाम हुआ आहिनि, त इहा ॻाल्हि क़ाबिल क़बूल न आहे। हू पाकिस्तान जे अवाम उनखे खटराए छॾियो, हू जनरल इलेक्शन खटे वियो, त उनजो जेको किरदार आहे उहो बिल्कुलु ठीकु आहे, उनजी जेका स्ट्रेटेजी आहे उहो बिल्कुलु ठीकु आहे, ऐं उन ई स्ट्रेटेजी खां इंशाल्लाह ठीक पाकिस्तान तहरीक इंसाफ ठीक अॻियां लाल साहब वधंदी। पॉइंट टेकन वक्त में ऐं वक्त तव्हां घटि आहे मां हिकिड़ी क्विक ॻाल्हि कमेंट हिकिड़ी वठंदमि। जी रुॻो ऐड करणु चाहियां थो, उहो इहो आहे त हीउ जेको असांखे ट्रिब्यूनल जो ॾस ॾियनि था, त तव्हांखे ख़बर आहे टियों ॾींहुं बि हिकिड़ी रिकाउंटिंग में पाकिस्तान तहरीक इंसाफ जो जेको मेंबर हुयो MNA, उनजी 16,000 जी लीड हुई, उनखे ख़तमु करे हारायो वियो आहे। त छा उन्हनि खे ट्रिब्यूनल में वञण जी सलाह नथी ॾेई सघिजे? असांखे रुॻो ट्रिब्यूनल जी में वञण जी सलाह ॾियनि था। असांजी सिक्योरिटी ज़ोरी अञा ताईं ॿीहर ॻणप में ठीक लाल साहब पॉइंट टेकन। क्विक कमेंट शाजिद साहिबा, पोइ मां फाइनल कमेंट वठां सोरठ साहिबा खां। क्विक कमेंट शाजिद साहिबा। ठीक लाल साहब पॉइंट टेकन। जी शाजिद साहिबा कुछ रिस्पोंड कंदो। जी मां नाजी इहो ई चवणु चाहींदमि त हिन वक़्तु तनक़ीद करण जे लाइ त गौरी साहब बि इलाही सारियूं ॻाल्हियूं करनि था पिया ऐं उन्हनि खे हर शइ नज़र अचे थी पई, पर जॾहिं तव्हां हुकूमत जो हिसो रहिया हुया या हुकूमत जो हिसो हूंदे बि तव्हां उन वक़्तु छो न इहे शयूं हाईलाइट कयूं हुयूं? ऐं तव्हांखे बार बार बिलावल साहब जी स्पीच यादि अचे थी पई। असांखे ख़बर आहे त चेयरमैन साहब छा चयो आहे, छा चवनि था पिया ऐं अॻिते उन्हनि जी छा चवणी आहे ऐं कहिड़े तरीक़े सां उहो थींदो, स्ट्रेटजी ठहियल आहे, पर उन में तव्हां असांखे डिक्टेशन न ॾेई सघंदो। ऐं इन खां अलावा जेको असांजो नज़रियाती कम आहिनि या जेके असांजा डेवलपमेंट वारा कम आहिनि, उहे सॼा जेके आहिनि तव्हांखे मां बार बार रिपीट कंदमि त असांजी जॾहिं परफॉर्मेंस साम्हूं ईंदी त तव्हां पाण ई इन शइ ते थींदो। बाक़ी एहतजाज हर कंहिंजो हक़ आहे। असीं फॉलो अप कंदासीं शाजिद साहिबा, अवां खां परफॉर्मेंस जो इंतज़ार बि कंदासीं ऐं फॉलो बि ज़रूरु कंदासीं। टाइम मूं वटि पूरो थी वियो आहे प्रोग्राम जो। मां लास्ट कमेंट वठंदमि, फाइनल कमेंट। सोरठ साहिबा छा चवंदो आहे? सोरठ साहिबा मूंखे ॿुधो पिया? मां मुंहिंजो आवाज़ पहुचे पियो मां ताईं? जी जी बिल्कुलु अचे पियो। नाज़िया मां अदा खे इहो ॿुधाइणु चाहियां थो कि जेको असांजो भाउ आहे तमामु बहितरीनु इंसानु आहे। फिर इहो था ॿुधाइणु चाहियूं तव्हां जेको चओ था त इमरान ख़ान जो उसूल आहे, को उसूल कोन्हे को, का ॻाल्हि कोन्हे। यूटर्न खां सवाइ ॿियो कुझु बि कोन थियो। वॾियूं वॾियूं ख़बरूं कयूं, किरोड़ नौकरियुनि जूं ॻाल्हियूं कयूं, ऐं केतिरियूं माण्हुनि खे जेको आहे सो पूरा ॾटा ॾिना विया। तव्हां कॾहिं कुझु कोन करे सघियो, बल्कि सिंध जा पैसा कादर अल ट्रस्ट वारे जेको प्लाट जेको आहे पीरणी साहिबा खे ॾेई ॾिनो वियो, ऐं उन खां सवाइ हीर जूं अंगूठियूं ॾिनियूं वयूं, उन खां सवाइ कवच जा पैसा खाधा विया। असां हिन वक़्तु रुॻो इहो चवणु चाहियूं था त जेको 16 महीननि जी मुश्किल हालात में असां हुकूमत वरिती, यकीनन उनजो असर अवाम ते थियो। तव्हांजो नज़रियो कुझु कोन्हे को, तव्हांजो बयानियो कुझु कोन्हे को, तव्हांजो बयानियो कूड़ ते ॿधल आहे, गार गंद ते ॿधल आहे, बदतमीज़ी ते ॿधल आहे। तव्हांजो जेको आहे सो PTI जे क़ाइद जो को बयानो कोन्हे को। तव्हां ग़लति ॻाल्हियूं न कयो, तव्हां एहतजाज करिणो आहे, बिल्कुलु तव्हांजो हक़ आहे। मां इहो गौरी साहब सां पोइ पुछियो KPK में बि एहतजाज कंदो, उते वोट कंहिं हिननि जो चोरी कयो आहे? पर इहो त ॿुधाइनि त KPK में हिननि जो वोट चोरी कंहिं कयो आहे, उते बि एहतजाज कनि, उन हुकूमत जे ख़िलाफ़ एहतजाज कनि। उते हिननि जो वोट त चोरी उते थियो आहे। ठीक सोरठ साहिबा पॉइंट टेकन। प्रोग्राम जो वक़्तु मुंहिंजो पूरो थियो आहे, मुंहिंजो पॉइंट अची वियो आहे। मुंहिंजी वॾी महिरबानी। लाल साहब, शाज़िया सोबिया साहिबा, असलम गौरी साहब, सबका शुक्रिया। नाज़रीन सभिनी पंहिंजो वक़्तु कजो ऐं गुफ़्तगू मां ॿुधी पंहिंजे फीडबैक असांखे आगाह कजो। सुभाणे मां सां मुलाक़ात कंदासीं सेम टाइम ते नए मौज़ूअ में महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।